हिकिड़े ॻोठ में ज़ाल मुड़ुस ॿ रहंदा हुआ। उन्हनि जो न ॿार न बचो ऐं उन्हनि जी 2 एकड़ खनि ॿनी हुई। थोरो ॻोठ खां परे हुई ऐं उहो वेंदो हो अमरा। उन माई जो मुड़ुसु वञी उते हुआ। ॿनी वग़ैरह पोखींदो हो त हिकु ॾींहुं ॿनी में कमु कई पिए। ॿनी में कमु करे करे अची थको ऐं हुनजी ॿनी जे पासे में हिकिड़ो तमामु वॾो वणु हो जेको जादुई वणु हो। ऐं चवणु लॻो त थकी पियो आहियां, वञी इन वण जी छांव में वेहां ऐं कुझु टाइम आराम करियां। ऐं उतां आयो, ॿनी जो कमुकारु करे ऐं उन वण जी छांव में वेहणु लॻो ऐं उहो वणु जादुई हो। ऐं उहो हमरा चवणु लॻो उन वण खे त हीउ वणु केॾो न भलो आहे। जे हीउ वणु न हुजे हा त आऊं मरी वञा हा, किथे विया हुआ, काढ़े में विया हुआ। ऐं शुक्र आहे हीउ वणु आहे जेको मूं छॾियो आहे, बीठो आहे ऐं हिन जी छांव थधी आहे। हिते माण्हू कुझु टाइम आराम बि करे थो ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हू वीचारा बि आराम कनि था। हाणे उहो वणु हुजे जादुई त हिते उहो जादुई वणु ॻाल्हाइणु लॻो ऐं उन हमरा खे चवणु लॻो त तुंहिंजियूं महिरबानियूं, जेको तो मूंखे हिते पोखियो ऐं तॾहिं आउं बीठो आहियां ऐं तूं कंहिंखे वढण बि कोन ॾिनूं। तंहिंजे करे मुंहिंजी ज़िंदगी थी वई ऐं आउं हिते बीठो आहियां। जे ना त माण्हू वढे वञनि हुआ, माण्हू अॼुकल्ह त वणु छॾनि ई कोन था। जिथे आयो उते वणु वढियो वञनि लिया। वणु आहे त सभु कुझु आहे, हीउ आउं आहियां त तॾहिं तूं छांव में वेठो आहीं। त हिते उहो हमरा चवणु लॻो उन वण खे त तूं ॻाल्हाईं थो। त वणु चवणु लॻो त बिल्कुलु आउं ॻाल्हायां थो। मूंखे हिकिड़ो वरदान मिलियलु आहे ऐं आउं ॻाल्हायां थो ऐं तुंहिंजी जेका बि ख़्वाहिश हुजे मूंखे ॿुधायो, आउं तुंहिंजी पूरी कंदुसि। त हिते उहो हमरा चवणु लॻो त मुंहिंजी अहिड़ी का बि ख़्वाहिश कोन्हे। वरी वणु ज़िद करणु लॻो ऐं चवणु लॻो त तुंहिंजी का ख़्वाहिश हुजे त मूंखे ॿुधा, तुंहिंजी ख़्वाहिश उहा आउं पूरी करियां। त हाणे उहो हमरा चवणु लॻो त मुंहिंजी अहिड़ी का ख़्वाहिश कोन्हे, पर तूं ज़िद करीं थो त तोखे चवां थो त मूंखे सिर्फ़ु एतिरो जो मुंहिंजी जेके ज़रूरत जूं शयूं हुजनि उहे मूंखे मिलनि, बसि मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे। त उहो वणु चवणु लॻो उन हमरा खे त बिल्कुलु तोखे कुझु अखर ॼाण थो, उहे तूं यादि कर ऐं जेॾी महिल राति जो सुम्हीं उहे अखर चई ऐं सुबुह जो उथजां त उहा शइ तोखे मिली वेंदी। त उहो हमरा चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे जॾहिं उहा वणु हुनखे इहे अखर ॿुधाया ऐं इन हमरा उहे अखर यादि कया। हाणे उहो हमरा उतां ॿनी तां कमुकारु छॾे ऐं सिधो आयो पंहिंजे ॻोठ ॾांहुं, पंहिंजे घर पे आयो। त हिते वाट ते हमरा हिकिड़ो गॾियो हुनखे, हिन सां कचहरी कई ऐं हिनखे चवणु लॻो त हल पाण फलाणी होटल ते हलूं ऐं तोखे आउं चांहि पियारियां। त हिन हमरा चयो त चांहि कोन थो पियां, मूंखे थोरी तकड़ि आहे, आउं वञा थो कंहिं कम सां। हाणे उहो हमरा खां मोकिलाए सिधो आयो पंहिंजे घर पंहिंजी माई वटि ऐं इहा ॻाल्हि अची माई खे ॿुधाई थिए। त माई चवणु लॻी हुनखे त अॼु सवेरे वरी आयो आहीं, ॿनी जो कमुकारु करे अॻे देरि सां ईंदो आहीं। त हाणे उहो हमरा चवणु लॻो उन माई खे त तोखे हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। हाणे उन वण वारी ॻाल्हि उन माई खे त ॿुधाई। हाणे हमरा ॿुधाइण जी कोशिशि करे पर हमरा खे उहा ॻाल्हि विसरी वई। हमरा थोरो मिड़ी वेसर जो मरीज़ हो। हमरा खे उहो वण जेके अखर ॿुधायसि विसरी विया। त माई चवणु लॻी त तोखे छा थियो आहे, तूं छा थो चवणु चाहीं? त हिते हमरा चवणु लॻो त क़ीमती ॻाल्हि हुई पर मूंखे विसरी वेली। हाणे उन वण मूंखे इहा अखर ॿुधाया हुआ, उहे अखर मूंखे विसरी विया। वण जी ॻाल्हि सॼी ॿुधाई माई खे पर हिनखे उहो अखर जेके उन चयासीं उन हमरा खे विसरी विया। त माई चवणु लॻी त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, तूं वरी वापसी वञिजां उन वण खां वरी इहा पुछा करे अचिजांइ। हाणे हमरा ॿिए ॾींहुं आयो, वरी पंहिंजी ॿनी ते वरी वियो उन वण वटि ऐं उन वण खां वरी इहे अखर वग़ैरह पुछा कई। हाणे अखर पुछा करे वरी अचे पियो वापसी। त चवणु लॻो त हाणे वञी मुंहिंजी माई सां इहा ॻाल्हि करियां। हाणे अचे पियो अॻियां हिकिड़ो वरी हिनखे हमरा गॾिजी वियो। हाणे उहो ॻोठ जो हुयो चङो मुड़ुसु। हाणे उहो चवणु लॻो त यार आऊं तुंहिंजे पोयां आयसि पिए। उन हमरा खे चवणु लॻो त उहो हमरा चवणु लॻो त ॻोठ जे चङे मुड़ुस खे त ख़ैरु तूं मुंहिंजे पोयां आएं बि, चए था मुंहिंजी छोकिरी जी शादी आहे ऐं कम लाइ मूंखे माण्हू खपनि था, हीउ 2 आऊं वठी आयो आहियां ऐं तूं बि गॾु मूंसां हल। त हाणे उहो हमरा चवणु लॻो त यार मूंखे तकड़ि लॻी पई आहे, थोरो कमु आहे, तव्हां वञो आऊं कोन थो हलां। त ॻोठ जो चङो मुड़ुसु हुन ते कावड़िजी पियो त यार मुंहिंजी छोकिरी जी शादी आहे ऐं हिकिड़ो कमु चयो त उहो बि तोखां नथो थिए। पोइ नेठि इहो हमरा वरी उन ॻोठ जे चङे मुड़ुस सां गॾिजी वियो उन छोकिरी जी शादी ते कमुकार जे हवाले सां ऐं वञी उते कमुकारु कराईं। पर हमरा खे उहे उन वण वारा अखर वरी विसरी विया। वरी आयो सिधो माई वटि, माई खे चयईं त अखर तव्हां वण खां पुछा करे आयो हुअसि, पर मसइलो इहो आहे जो मूंखे अखर वरी विसरी विया। उन ॻोठ जो चङो मुड़ुसु आयो हो, सो शादी जे लाइ वठी वियो वञी छोकिरी जी कमुकार जे हवाले सां, मूंखे अखर विसरी विया। त माई चवणु लॻी त तुंहिंजो को हाल कोन्हे, लॻे थो त पंहिंजी क़िस्मत ख़राबु आहे। त वरी माई हुनखे चवणु लॻी न हमरा खे त वरी वञ 3 दफ़ा उन वण खां वरी पुछा कजे। त हिते हमरा चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे हमरा आयो वरी उन वण वटि ऐं वण वरी हिनखे उहे अखर वग़ैरह ॿुधाया हिनखे। हाणे हमरा वरी अचे पियो ॻोठ, थोरो हुनजो दिमाग़ु कोन हो, हुनखे अहिड़ी ॻाल्हियूं माना विसरियो वेंदियूं हुयूं। हाणे अचे पियो जॾहिं ॻोठ जे वेझो पुॼण वारो हुजे, उते अची हमरा डोड़ण लॻा ॻोठ में। आसे पासे जा माण्हू हेॾां होॾां डोड़ण लॻा ऐं रणूं करणु लॻा। त हमरा चवणु लॻो छला रणूं पिया कनि। त हिते ॻोठ वारा माण्हू चवणु लॻा त भॼोड़े भॼो, ॻोठ में छितो कोतो आयो आहे, भॼोड़े भॼो। हाणे हमरा को हेॾां भॼे, को हेॾां भॼे, को हेॾां भॼे, हीउ बि भॼणु लॻो। भॼी भॼी सिधो आयो पंहिंजे घर
माई खे चयो त ॻोठ में छितो कुतो आयो आहे, मूं भाॼीअ जी जान छॾाई आहे। त माई चवणु लॻी त सुठो कई, छिते कुते खां भाॼी आहे न त खाई वञे हा। माई चवणु लॻी त हुन वण खां अखर पुछा करे आए। त हमरा चवणु लॻो त अखर पुछा करे आया, पर छिते कुते जे करे मूंखे उहा ॻाल्हि ज़हन मां लही वेई। त माई चवणु लॻी त तूं सफ़ा कंहिं कम जो कोन्हे, इहे अखर बि विसारे छॾी। त माई चवणु लॻी उन हमरा खे त सुबुह जो तोसां गॾु आऊं हलंदसि ऐं इहा पाण कोशिशि कंदासीं, इहे अखर यादि कंदासीं, को न को बंदोबस्तु कंदासीं। हाणे उहा बनी हिननि वारी थोरी ॻोठ खां हुजे जाम परे। त हमरा चवणु लॻो पंहिंजी माई खे त भले ठीकु आहे। हाणे उहो ज़ाल मुड़ुस ॿई ॿिए ॾींहुं सिधो आया उन बनी ते। उन्हनि छा कयो, हिकिड़ो उते झुपड़ी चइजे या भूंगी चइजे, उहा उन्हनि ठाही बनी ते। हाणे माई उते रही ऐं हमरा आयो सिधो उन वण वटि, वण खां वरी अखर वग़ैरह पुछा कई। हाणे उहे वण उनखे अखर वग़ैरह इहे ॿुधाया त इहे तूं चोचीं राति जो सुम्हिजी ऐं तुंहिंजो कमु थी वेंदो। हाणे हमरा आयो सिधो, माई त वेझी हुजे, भूंगी उन जी ठही पई हुजे, अची माई खे अखर ॿुधाई। माई खे अखर ॿुधाया आहिनि त माई यादि कया उहे ऐं हिन खे बि यादि करे, पाण बि यादि कया। पोइ हू उते राति रही पिया, उन्हनि जी बनी ते उन भूंगी में राति रही पिया। त चवणु लॻा त वण जेका ॻाल्हि चई आहे ऐं अॼोकी राति हिते रहूं था ऐं ॾिसूं था इन वण जी अखरनि खे आज़माए ॾिसूं था, इन वण जादुई खे आज़माए ॾिसूं था। त हाणे जॾहिं राति थी त उन अखरीअ हमरा कुझु चया, चईं सुम्ही रहियो ऐं धरतियूं शयूं जेके हुयूं से उन घुरियूं हुयूं। त जॾहिं सुबुह थियो, हिन सामान घुरियो उहो घर जो राशन वग़ैरह। त जॾहिं सुबुह थियो त माई निंड पई हुजे, हमरा उथियो त ॾिसे त उहो सामान सभु पियो हुजे, जेको बि रध पचा जो खाधे पीते जो हो। वधीक लालच हुन कोन कई, पर जेको हुनखे ज़रूरत मूजिबि सामान खपियो थिए उहो हुन चयो, उहो हुनखे सभु मिली वियो। ऐं अची माई खे उथारी ऐं माई खे चवणु लॻो त जादुई वण जी ॻाल्हि सची थी ऐं जेका शइ पाण घुरीसीं सा पाण खे मिली वई आहे। पोइ त उहो ज़ाल ऐं मुड़ुसु उन वण जा थोरा मञिया ऐं पोइ अखर हुन यादि करे छॾिया। जेॾीमहिल बि कंहिं शइ जी ज़रूरत पवंदी हुई त हुनखे उहा शइ मिलियो वेंदी हुई, ज़ाल मुड़ुसु ॿिन्हिनि खे। ऐं उहो सामान उतां उन्हनि खयो, सिधो आया पंहिंजे घर वापसी ऐं पोइ हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।